नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ का वाक़िया आगाह कंदा हलूं त ॼामशोरो में महेराण यूनिवर्सटी ऑफ इंजनयरिंग टेक्नोलॉजी ॼामशोरो ते एंटी करप्शन टीम छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॼामशोरे खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त यूनिवर्सटी ऑफ इंजनयरिंग ते एंटी करप्शन टीम छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। एंटी करप्शन जी टीम एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक में मौजूद समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी वई। नाज़रीन, अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं ॼामशोरे मां, जिते महेराण यूनिवर्सटी ऑफ इंजनयरिंग टेक्नोलॉजी ॼामशोरो ते एंटी करप्शन टीम छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। उन हवाले सां एंटी करप्शन जे सर्कल आफीसर मुनवर नाइच ॿुधायो आहे त साल 2018 ऐं 19 में 3 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई हुई, जंहिंजी जांच लाइ हिते पहुता आहियूं। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त ॼामशोरो में महेराण यूनिवर्सटी ऑफ इंजनयरिंग टेक्नोलॉजी ॼामशोरो ते एंटी करप्शन टीम छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। सर्कल ऑफिसर जो वधीक चवणु हो त क़ोड़नि मेडिकल बिलनि जी मुद में करप्शन कई वई हुई, जंहिंजो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।